दुरूद शरीफ। अस्सलाम अलैकुम या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैकुम या सय्यदी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वला अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उरबि व मिन अजमि वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। खुदा ने क्या उनको बेमिसल पैदा, खुदा ने किया उनको बेमिसल पैदा, नहीं दो जहां में मिसाल मेरे आका का। खुदा और नबी का उसी पर है साया, खुदा और नबी का उसी पर है साया, जिसे हर घड़ी है ख्याल मेरे आका का, जिसे हर घड़ी है ख्याल मेरे आका का। मौजूद सामीन हज़रात, आशिकान मुस्तफ़ा उलमा ने मुस्तफ़ा मामा जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ नाया बीठो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदुमि ऐं हुसैनी ग़ुलामो असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि, कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि। असां तव्हांजा हथ आले रसूल औलादे अलीअ जी दामन में आहिनि। इश्क़ ऐं मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। वो इश्क हुजे शाह मर्दा, शेर यज़दा, कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़कार। आवाज़ बुलंद, इश्क सां मोहब्बत सां वलवले सां चओ सुभान अल्लाह। इहो बि चवां, कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लॻल आहे, कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लॻल आहे, कंहिंजी दिल ते कोरी जी आंगुर लॻल आहे, कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लॻल आहे। असांजे तव्हांजी दिल ते आले रसूल औलादे अली, आवाज़ बुलंद, आले रसूल औलादे अली अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी आंगुर लॻल आहे। आंगुर की फरमायो अथऊं, छा फरमायो अथऊं? आवाज़ बुलंद, हथन खे लहरायो, हथन खे लहरायो, हथन खे लहरायो। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे बेमिसाल बणाए पैदा फरमायो आहे। जरा गौर कयो, अल्लाह ताला पैदा फरमाइण में बेमिसाल आहे। अल्लाह ताला पैदा फरमाइण में बेमिसाल आहे। ऐं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम असांजा दिलबर नबी पैदा थियण में बेमिसाल आहे। जरा गौर कजो, अल्लाह ताला पैदा फरमाइण में बेमिसाल आहे। असांजा दिलबर नबी पैदा थियण में बेमिसाल आहे। सरकार जी ज़ाहिरियत
सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे। चार्ज क्यों? सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे पर बेमिसाल बशर आहे। चार्ज क्यों? सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे पर बेमिसाल बशर अफजलुल बशर आहे। जरा गौर कजो, आला बाला बशर आहे पर सरकार जी हकीकत नूरुन अला नूर आहे। तो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे बेमिसाल बाकमाल नबी बनायो आहे। जरा गौर कजो, मुफस्सिरीन किराम लिखन था त जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेअदबी जी नियत सां बशर चवंदो। चार्ज के मुफस्सिरीन किराम लिखन था जेको सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेअदबी जी नियत सां बशर चवंदो, माज़अल्लाह जेको चवंदो पंहिंजे हबीब खे फरमायो। जरा गौर कजो, हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो कुल नूर आहे पर हकीकत बाज़ बुलंद चओ सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे पर हकीकत नूर आहे। सरकार जी सिफत बेमिसाल बशर अफजलुल बशर आहे। सरकार जी सिफत बेमिसाल बशर पर अफजलुल बशर। तो जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए वमा यंतिकु अनिल हवा, पंहिंजे हबीब जी सिफत खे बयान थो करे। ए पाण जहिड़ो बशर चवण वारा ज़रा कन खोले ॿुध, वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयु यूहा। अल्लाह ताला फरमाए तो मुझो हबीब पंहिंजी ख्वाहिश मुताबिक नाहे ॻाल्हाईंदो मगर जेका वही उन जे तरफ़ कई वेंदी आहे उन मुताबिक मुझो हबीब फरमाईंदो आहे। इहो आहे नबी ऐं उम्मती में फ़र्क़। तवज्जो आहे तो हिन आयत करीमा मां साबित थियो त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम साहिब वही आहे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम साहिब वही आहे। सरकार फरमायो अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद। सरकार छा फरमायो अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद, तव्हांजो रब हिकु रब आहे, हिकु ई माबूद आहे। सरकार फरमायो अल्लाह खां सिवाय को भी इबादत जे लायक न आहे, वो अल्लाह ही खालिक मालिक आहे। सरकार काफिरन खे अल्लाह जी वहदानियत जी दावत ॾेई फरमायो आहे त मां ज़ाहिरी बशरी सूरत में मां तव्हां जहिड़ो बशर आहियां, मूंखां अल्लाह जी तौहीद वारो सिधो रस्तो। जरा गौर कर, सरकार फरमायो सरकार फरमायो मूंखे अल्लाह ताला पंहिंजे करम फज़ल सां खाराईंदो पीआरींदो आहे। मूंखे अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम सां खाराईंदो पीआरींदो आहे। साहबा कराम यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे बेमिसाल बणाए सब शान मकाम अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। ऐं साहबा कराम ऐं तमाम ईमान वारनि जो ही अकीदो आहे त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ो बेमिसाल न कोई आयो आहे न कोई ईंदो। ये असांजो भी अकीदो आहे साहबा करम वारो, ये असांजो भी अकीदो आहे त असांजे दिलबर नबी जहिड़ो इन दुनिया में न कोई आयो आहे न कोई ईंदो।
मां हदीस बयान कदम तो सरकार फरमाइंदा हदीस अन आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा क़ालत क़ुल्तु या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतनामु क़ब्ल अन तुतिरा फ़क़ाल या आयशा इन्न ऐनैशा तनामान फला यनामु क़ल्बी रिवायत है अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का बयान कन थियूं मां अर्ज़ कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा अवां वितर पढ़ण खां अव्वल निंड कंदा आहियो अम्मा सां छा अर्ज़ कयो त या रसूलल्लाह छा अवां वितर पढ़ण खां अव्वल निंड फरमाईंदा आहियो सरकार फरमायो ए आयशा सरकार फरमायो ए आयशा मुझो अखियों बंद हूंदियूं आहिनि ऐं मुंहिंजी दिलि जागंदी आहे सुभान अल्लाह त चओ सरकार छा फरमायो ए आयशा मुझो अखियों बंद हूंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि जागंदी आहे यानी सरकार सलातो वसलाम जो कोलो फैल बाज़ बुलंद यानी सरकार जो कोलो फैल बेमिसाल आहे बाज़ बुलंद जो सरकार जो कोलो फैल बेमिसाल आहे सरकार जी हर हिक अदा बेमिसाल आहे सरकार के अल्लाह ताला वडो शान मकाम अता फरमायो है असाई दिलबर नबी के वडो शान वडो मकाम अता फरमायो है सरकार के पान जेड़ो बशर चवण सरकार के अल्लाह ताला के पंजो हबीब एतरो प्यारो आ त हे मां जी आयत करीमा तिलावत कदम तरह गौर कजो जाने अल्लाह के पंजो हबीब एतरो प्यारो आ त सरकार के पान जेड़ो बशर चवण खां अल्लाह ताला मना फरमाया है त जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए ला तजअलु दुआ अर्रसूल बैनकुम कदुआए बादकुम बादा बुधो बेअदबो बुधो गुस्ताखो बुधो बेअदबो बुधो अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए अल्लाह ताला फरमायो मुझे हबीब के ला तजअलु दुआ अर्रसूल त अल्लाह ताला फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के ये न पुकारींदा कयो जिए अवा हिक बे के पुकारींदा आहियो छो जो मुझो नबी शान वारो आ मान वारो आ इज्जत वारो आ अजमत वारो आ अल्लाह ताला फरमायो याने हिक बे के बशर चई नालन सा पुकारींदा आहियो मगर मुझे हबीब के अल्लाह ताला फरमायो मगर मुझे हबीब के ये नालन सा न पुकारियो जी अवा हिक बे के पुकारींदा आहियो बल्कि मुझे हबीब के सोहणन प्यारन अलकाबन सा पुकारियो किए पुकारियो भी चवंदा हलो या रसूल अल्लाह घना वरी नथा चवन अल्लाह छो बाज़ बोला चो मुझी भी नजर सबिन ते तो मुझे हबीब के किए पुकारियो मुझे हबीब के ये पुकारियो या रसूल अल्लाह चई पुकारियो चो या रसूल मुझे हबीब के या हबीब अल्लाह चई पुकारियो या हबीब अल्लाह मुझे हबीब के या राहतिल आशिकीन चई पुकारियो मुझे हबीब के या मुरादिल मुश्ताकीन चई पुकारियो या शफीइल मुज़निबीन चई पुकारियो अल्लाह ताला फरमायो मुझे
मुझो हबीब बेमिसल बेमिसाल आहे त मुझे हबीब जो शान भी बेमिसल बेमिसाल आहे। अल्लाह जो हबीब भी बेमिसाल आहे, असां जो दिलबर नबी भी बेमिसाल आहे, त अल्लाह जे हबीब जो शान असां जे दिलबर नबी जो शान भी बेमिसल बेमिसाल आहे। यानी सरकार जी ज़ाहिरियत, यानी सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे, पर बेमिसल बेमिसाल बशर चार्ज कम त सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे, पर बेमिसल बेमिसाल बशर आहे। सरकार जी ज़ाहिरियत बाज़ बुलंद जो बशर आहे, पर बेमिसल बेमिसाल बशर अफजलुल बशर अफजलुल बशर खैरुल बशर सय्यदुल बशर आहे। हदीस बयान कदम इश्क वारन जे लाइ, मोहब्बत वारन जे लाइ। अन अनस काल मा शममतु, सुभान अल्लाह चओ बाबा से बुलंद। अन अनस काल मा शमम अंबरन कत्तु वला मिस्कन वला शैअन अतियब मिन रीह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सरकार तो सरकार, पर साहब जो अकीदो बुधो पंहिंजे दिलबर नबी जो की शान बयान तो करे। रिवायत आहे हजरत अनस का बयान करे तो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पसीने मुबारक जी खुशबू का वधीक खुशबूदार अंबर कस्तूरी या बी का शय खुशबूदार न है। सुभान अल्लाह त चओ। साहब जो अकीदो आहे सरकार जो पसीनो मुबारक एतिरो तो खुशबूदार हुयो, न उनखे अंबर पुजे, न कस्तूरी पुजे, न मुश्क पुजे, न का खुशबू पुजे। साहब जो अकीदो यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला अहिड़ो त बेमिसाल बणायो आहे जो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे पसीने मुबारक जी खुशबू खां वधीक न का शइ खुशबूदार न थींदी आ, न थी आ, न थींदी। बी हदीस बयान क्या, बी हदीस बयान क्या। सरकार तो सरकार, पर जंहिं गली का सरकार जो गुज़र थींदो हो त केतिरा ई ॾींहं उहा खुशबू हलंदी रहंदी त हितां दिलबर नबी रहबर नबी गुज़री चुको आहे। पर सरकार त सरकार नूर नूर नाला नूर नूर, पर जंहिं रस्ते सां उन जा बचड़ा जॾहिं कंबर वारा मुर्शिद गुज़रंदा आहिनि त दुनिया चवंदी आहे त हितां यकीनन कंबर वारो गुज़रियो हूंदो। अंधा तू न समझी सघंदे मुर्शिद हुसैन कंबर वारे जे शान खे। तू अंधा तो में अखियूं ई न आहिनि, तुंहिंजो पीर कामिल आहे ई न। जो पीर कामिल हूंदो त शान खे बि उहो समझंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस बयान क्या कयां बयान। अन जाबिर इब्न अब्दुल्लाह लम यकुनिन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमुर्रु फी तरीकिन फयत्तबिउहु अहदुन इल्ला उर्फा अन्नहु सलकहु मिन दैब उर्फिही। साहबा कराम जो अकीदो मोहब्बत बुधो पंहिंजे दिलबर नबी साहबा कराम की केतरी मोहब्बत हुई। रिवायत आहे हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह खां बयान करे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं रस्ते खां भी गुज़र फरमाईंदा हुआ त बाद में अचण वारो शख्स सरकार जे कदमन मुबारकन जी खुशबू के महसूस करे सुञाणे वेंदो हो त हिते सरकार मदीना शहनशाह मदीना जो गुज़र थियो आहे। अल्लाह हुजूर क़िबला आलम मुर्शिद करीम जी आमदा जोरदार नारे जी जवाब। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे
मुर्शिद हुसैन, यहाँ पर हुसैन। अल्लाह 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 तुझे सलामत बच्चा वार सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तों सब जल्दी जल्दी गई रहो, हुक्म आए सब जल्दी गई रहो गई रहो गई रहो गई रहो गई रहो गई रहो दोस्तों गई रहो, साईं मिला गई रहो, जल्दी जल्दी गई रहो। जमा सगुरी जल्दी गई रहो, हुकुम आए साईं जो जल्दी गई रहो, समझ गई रहो। माशार क्यम के इश्क मोहब्बत अकीदत सिखणी है त सहाबा कराम का रिवायत आए हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह का बयान करे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जय रस्ते का भी गुजर फरमाइंदा हुआ तो बाद में अचण वारो शख्स सरकार जे कदमन मुबारकन जी खुशबू के महसूस करे सुञाणे वींदो हो तो सरकार जो हुतां गुजर थियो आहे। तो यानी सरकार सलातो सलाम सैयदुर रसूल इमामुल कुल आहन जो सरकार जो जै जगह का गुजर थींदो हो तो उतां कई ॾींहंनि ताईं खुशबू ईंदी रहंदी हुई। ई सरकार जो बेमिसल बेमिसाल शान आहे, जै हबीब जो बेमिसल बेमिसाल शान आहे। उन पांचे हबीब के अल्लाह ताला बेमिसल बेमिसाल सब शान कमालात बयन बुरहान इज्जतु अजमतु अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो। तो सरकार जो बी हदीस में बयान कंदम तो सहाबा कराम जो अकीदो तो जेके पान जड़ो बशर चमन हदीसा अन अब्दुल्लाह इब्न अब्बास काल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरा बिल लैल फि ज़ुलमत कमा यरा बिन नहार मिन अद-दौए। रिवायत है हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेड़ी तरह जरा गौर कजो तो सरकार जेड़ी तरह ॾींहं जी रोशनी में ॾिसंदा हुआ, सरकार जेड़ी तरह ॾींहं जी रोशनी में ॾिसंदा हुआ अहिड़ी तरह सरकार रात जे अंधेरे में ॾिसंदा हुआ। तू तो रात जे अंधेरे में ॾिसी ॾेखार सुञाणे ॾेखार यानी सरकार के अल्लाह ताला बेमिसल बेमिसाल शान अता फरमायो है। जो सरकार जी नजर इन दुनिया में भी पहुंची रही है तो कब्र में भी सरकार जी नजरे करम साई मेहरबानी थींदी। क़यामत में भी सरकार गुनाहगारन ते नजरे करम फेराइंदा वींदा तो गुनाहगारन जा बेड़ा तरंदा वींदा। अल्हम्दुलिल्लाह आशिकन जा सच्चे अकीदे वारन जा आले मोहब्बत वारन जा हिन दुनिया में भी बेड़ा तरियल आहे।
इमाम हदीस बयान करना हदीस अम्मा आयशा सिद्दीका का रिवायत अन्ना आयशा तो कालत कुंतु अस्मा अन्नहु लै यमूत नबियुन हत्ता युखय्यर बैन दुनिया वल आखिरह कालत समेत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी मर्दिहि लज़ी मात फी यक़ूल मा अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफीका कालत फज़नन्तहु खुय्यर हीना इज़न अम्मा आयशा सिद्दीका अकीदो बुदो मोहब्बत बुदो सरकार जो फरमान बुदो रिवायत है अम्मा आयशा सिद्दीका का बयान कंतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो को भी नबी हरगिज़ फोत ना है थी इन दुनिया के ना छॾींदो जेसी उनखे दुनिया ऐं आख़िरत में इख्तियार ॾिनो वेंदो आहे जेसी ताईं हिन दुनिया के ना छॾे त अम्मा आयशा सिद्दीका बयान थी करे त मां सरकार के विसाल वारे ॾींहुं जॾहिं सरकार ने दुनिया के छॾनि पिया त मां सरकार के विसाल वारे ॾींहंनि में फरमाईंदे ॿुधो त सरकार फरमायो अल्लाह ताला इनाम फरमाया आहिनि अंबिया सिद्दीकीन शुहदा शहीदन ऐं सालिहन त सरकार फरमायो त वहसुन उलाइका रफीका उहे केॾा न सुठा सोना साथी सुठा रफीका है अम्मा आयशा सिद्दीका बयान थी करे त मूंखे यकीन आहे त सरकार के अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हर इख्तियार ॾिनो वियो तो जाने सरकार सलातो सलाम हयातुन नबी आहिनि सरकार बेमिसाल आहिनि सरकार के अल्लाह ताला हर इख्तियार जो मालिक बनायो आहे तभी हदीस अन आयशा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुरबत अर्दिना वरीकतु बादिना युशफा सकीमुना बेइज़्न रब्बिना जरा गौर कजो अहले मोहब्बत वारो जरा गौर कजो रिवायत है अम्मा आयशा सिद्दीका का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह जे इज़न सा असां जे मदीने जी मिट्टी सरकार सरकार छा फरमान ॿुधो न पाण जहिड़ो बशर चवण वारा जरा कन खोले ॿुध त सरकार फरमाइनि था अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे फज़ल अल्लाह जे करम सां असांजे मदीने जी मिट्टी ऐं असांजे लोहाबे दहन सां मदीने जी मिट्टी सरकार फरमाइनि था मदीने जी मिट्टी ऐं असांजे लोहाबे दहन सां असांजे बीमारनि खे शिफ़ा नसीब थींदी आहे असांजे बीमारनि खे मदीने जी मिट्टी ऐं लोहाबे दहन सां सरकार फरमाइनि था शिफ़ा तबे सरकार जी हदीस आहे मदीने जे गुबार में भी शिफा है मदीने जे गुबार में शिफा है न जेके आशिकान रसूल हूंदा आहिनि त जॾहिं मदीने में हवा हलंदी आहे पंहिंजे कपड़नि खे मथे कंदा आहिनि त उहा मदीने जी मिट्टी असांजे सीने खे लॻे त गरम थिए या मोहब्बत सेखारींदा आहिनि त पंहिंजा कामिल अकमल मुर्शिद सेखारींदा ये सबक मिलंदा आहिनि त मोहब्बत वारनि ऐं कामिल अकमल मुर्शिद वारनि खे मिलंदा चार कयमि त सरकार फरमायो मदीने जी मिट्टी ऐं असांजे लोहाब दहन सां असांजे बीमारनि खे शिफ़ा नसीब थींदी आहे ज़रा गौर कजो यानी सरकार सलातो सलाम जी जे बेमिसाल हुजण ते ही हदीस दलील आहे ही हदीस दलील है जेके चवन था सरकार असा जड़ा बशर आहिनि ये हदीस शरीफ बेमिसाल हुजण ते ये हदीस दलील है तो सरकार जे लोहाबे दहन सरकार जो लोहाबे दहन तो दहना पर अल्लाह सरकार जे लोहाबे दहन में अल्लाह ताला हर मर्ज जी शिफा रखी है सरकार जो लोहाबे दहन त वडी शिफा वारो है पर सरकार जे शहर मदीने जी मिट्टी में भी अल्लाह ताला शिफा रखी
जेकर मदीने जी मिट्टी में जरा गौर कजो जरा गौर कर पान जरे बशर चवण वारा जरा गौर कर जेकर मदीने जी मिट्टी जो ई शान आहे तो ताजदार मदीना जो शान हो दो जेकर मदीने जी मिट्टी में अल्लाह ताला इतरो शान मकाम शिफा रखी आहे त ताजदारे मदीना जो असांजे दिलबर नबी जो केॾो वॾो शान हूंदो आखिरी हदीस बयान कदम सोबे मौला अली खां त मौला अली मुश्किल कुशा फरमाइन था नाफिल काल काल अलीयुन यकूल नाइतहु लम अरकब लहु बादहु मिसलहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत है हजरत नाफिल का मौला अली मुश्किल कुशा फरमायो मौला अली मुश्किल कुशा फरमायो मां शार्द कम अगर मोहब्बत सिखणी थो तो साहबा कराम का सिखो अगर हिन दौर में मोहब्बत सिखणी थो तो अल्लाह जे कामिल अकमल वलियन वो मिसाल तवाजे सामो थो अगर सरकार जी सच्ची मोहब्बत सिखणी अथो तो मुर्शिद हुसैन कंबर वारे खां अची सिखो सरकार जी मोहब्बत में अल्लाह जा कामिल अकमल वली रंगे शरीदा आहे न रिवायत है हजरत नाफिया का मौला अली मुश्किल कुशा फरमायो तो सरकार सलातो सलाम सरकार जी खिदमत में जेको इंदो हो सरकार जी खिदमत में जेको इंदो सरकार सलाम जन जा ओ साफ बयान करण वारो ये बयान कंदो हो ॾिसंदे सरकार के सरकार जी गुफ्तार ते जने नजर पवंदी रफ्तार ते नजर पवंदी हर अदा ते नजर पवंदी तो सरकार जा ओ साफ बयान करण वारो ये ओ साफ बयान कंदो हो तो सरकार सलातो सलाम जे मिसल न पहला कोई पैदा थियो न बाद में कोई पैदा थीदो यानी अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अहिड़ो बेमिसल बेमिसाल बनायो आहे जो सरकार खां अव्वल अहिड़ो शान वारो ॿियो को न आयो आहे न ईंदो सरकार जो उथण वाज़े बुलंद चओ मां चवां सरकार जो उथण तव्हां चओ बेमिसाल सरकार जो उथण वाज़े बुलंद खे लहायो सरकार जो उथण बेमिसाल सरकार जो वेहण बेमिसाल सरकार जी रफ्तार बेमिसाल सरकार जी गुफ्तार बेमिसाल सरकार जी दुआ बेमिसाल सरकार जी नजर बेमिसाल सरकार जी हर अदा बेमिसाल सरकार के अल्लाह ताला ज़ाहिरी सूरत में बशरियत अता फरमाया या अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे ज़ाहिरी सूरत में बशरियत अता फरमाई सरकार जी सिफत बशर आहे सरकार जी सिफत बशर आहे पर बेमिसाल बशर आहे पर सरकार जी हकीकत नूर अला नूर आहे जो असांजे दिलबर नबी जी हकीकत नूर अला नूर आहे बेशक सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे बेशक सरकार जी ज़ाहिरियत बशर आहे पर बेमिसाल बशर आहे सरकार अफजलुल बशर आहेन सरकार सय्यदुल बशर आहेन सरकार खैरुल बशर आहेन पर सरकार खैरुल बशर आहेन सरकार जे सदके अल्लाह ताला पंहिंजे वलियन के भी वडो शान मकाम अता फरमाया पंहिंजे वलियन के भी वडो शान वडो मकाम इज्जतूं अता फरमायो आहिनि अता ये समझो असां हर वली सां प्यार कंदा आहियूं असां हर वली सां प्यार कंदा आहियूं जरा पंहिंजे कन्ननि खे खोलियो पंहिंजे कन्ननि खे खोलियो सब दरगाहों असां जूं सभिनि सां मोहबत करण वारा पीरान पीर दस्तगीर चओ असांजा आवाज़े बुलंद चओ आवाज़े बुलंद
बाज़ बुलंद पीरान पीर दस्तगीर भी असांजा, दाता लाहौरी भी असांजा, लाल शहबाज कलंदर भी असांजा, शाह अब्दुल लतीफ भिटाई भी असांजा, अब्दुल्ला शाह गाजी भी असांजा। दरगाह रहमतपुर शरीफ सुभान अल्लाह त चओ। उन दरगाह सां भी असांजो सच्चो प्यार मोहब्बत आहे। दुनिया एतराज थी करे, दुनिया वारा एतराज था कर, बाबा तव्हांजे एतराज करण जी ज़रूरत न आहे। दरगाह मशहूर शरीफ़ असांजी, उन सां बि सची मोहब्बत आहे। त उन्हनि बुज़ुर्गनि सां बि असांजी दिली सची मोहब्बत आहे। तूं पंहिंजे दिमाग़ ऐं दिल मां ग़लतफ़हमी कढी छॾ। हर दरगाह सां असांजो सच्चो प्यार आहे। हर अल्लाह जे कामिल अकमल वलीअ सां असांजो सच्चो प्यार आहे, सची मोहब्बत आहे। असांजा अहिड़ा कामिल अकमल मुर्शिद आहिनि जो असांखे मोहब्बत जो दर्स ॾिनो अथऊं, अहिड़ो त मोहब्बत जो दर्स ॾिनो अथऊं। जेके भी बुजुर्गान दीन आहिनि, जेके दीन जी ख़िदमतूं करे चुका आहिनि या करे रहिया आहिनि, जंहिंमें सच्चो मोहम्मदी रंग आहे, जंहिंमें सच्चो सिद्दीकी फारूकी उस्मानी हैदरी हसनी हुसैनी रंग आहे, उन बुजुर्गान दीन सां असां मोहब्बत करण वारा आहियूं। तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां कढ, दिल ऐं दिमाग़ अल्लाह जे वलियनि सां असां मोहब्बत। असां त आम फ़क़ीर सां मोहब्बत कंदा आहियूं, तूं काथे आहे? असां त आम फ़क़ीर सां मोहब्बत कंदा आहियूं, तूं काथे तो सोना गोता खाए? असां त आम फ़क़ीर सां मोहब्बत कंदा आहियूं, पर जेके अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि त तूं छा सम्झंदे, तूं छा सम्झंदे? त अल्हम्दुलिल्लाह हिन दौर में वाहिद हुसैनी जमायत आहे जो हर बुजुर्गान दीन हर वली सां मोहब्बत कंदी आहे। असांखे हसद बुग़्ज़ नाहे सेखारियो, मुर्शिदनि करीमनि असांखे मोहब्बत जा सबक सेखारिया आहे न। तूं केतिरियूं बि गारियूं ॾे, काई परवाह नाहे, पर वक़्तु ईंदो तोखे जवाब मिलंदो, कुदरती तोखे चंबो लॻंदो। तूं मुंहिंजे लाइ भली चओ, ऐं मुर्शिदनि करीम लाइ जेकी बकवास थो करे न, पाण खे लगाम ॾे, कंट्रोल कर सोना। जॾहिं हुसैनी जमायत उथी, बाबा साहिब बुलंद हथनि खे परचम बणाए चओ, अगर मुर्शिदनि करीम जे लाइ कंहिं गुस्ताखी कई, घर में वेठा हूंदो, चओ न, हा सभु उथी पियो, उथी पियो। जो आका जी नामूस ते मसलो थींदो, बाबा साहिब बुलंद चओ, जो असांजा कदम पोइते न हूंदा, साहबा कराम जी नामूस ते मसलो थींदो, आल बैत जी नामूस ते मसलो थींदो। अगर मुर्शिदनि करीमनि जी नामूस ते मसलो थींदो, असांजे सबर में ग़लत फ़ाइदो न वठ, सबर में ग़लत फ़ाइदो न वठ। सिर्फ़ गारिन गंद सां कमु न ठहंदो आहे, प्यार मोहब्बत सां कमु ठहंदो आहे। अॼु असां तोखे मोहब्बत जी दावत था ॾियूं। असांजी दिलनि में तुंहिंजे लाइ मोहब्बत आहे। कहिड़ी बि दरगाह हुजे, दरगाह मशहूर शरीफ़ हुजे, दरगाह रहमतपुर असांजी दरगाह उहा त हर दरगाह सां असांखे सची मोहब्बत आहे। तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर ई न आहे, इहे राज़ जूं ॻाल्हियूं आहिनि त मुर्शिदनि करीमनि जी दरगाह मशहूरी शरीफ़ वारे हज़रत पीर साईं मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैहि सां केतिरी मोहब्बत आहे, काथे सम्झंदे? त मां इहो ई चवंदुमि त वलीअ खे अल्लाह जो कामिल अकमल वली सम्झंदो सुञाणींदो आहे। असां तोखे मोहब्बत जी दावा था ॾियूं, कंट्रोल कर, पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कर। त हिननि खे बि जवाब ॾियणो आहे, पर हीअ बदतमीज़ जमायत न आहे, मोहब्बत वारी जमायत आहे, हीअ ज़िक्र वारी जमायत आहे, हीअ अहले ज़िक्र वारी आहे, अहले मोहब्बत वारी आहे, हीअ सचे अक़ीदे वारी आहे, हीअ कामिल अकमल मुर्शिद वारी आहे।
असां खे मुर्शिदानी करीम जा अहिड़ा सबक आहिनि जो तोड़ींदो नाहे दिलबर। असांजो दिलबर हुआ मुर्शिद करीम हुआ, तोड़ींदो नाहे हे जोड़ींदो आहे, हे पराए खे बि पंहिंजो कंदो आहे। बाक़ी दुनिया वारो तव्हां ज़हन मां कढी छॾियो जेके सुन्नी दरगाहूं आहिनि सभु असां जूं आहिनि, सभु असां जूं आहिनि। दरगाह मशहूर शरीफ़ हुजे, दरगाह रहमतपुर तो असांजी आहे, ऐं दरगाहूं जेके बि आहिनि पूरे पाकिस्तान में सभिनि सां मोहबत रखण वारा, सभिनि सां असां मोहबत रखण वारा आहियूं। हिते मोहबत जो दर्स आहे, ज़िक्र करे चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। आले सुन्नत खे न तोड़ियो, आले सुन्नत खे न तोड़ियो, प्यार मोहब्बत जो पैगाम ॾेई उनखे पाण में जोड़ियो, दरगाहनि खे पाण में जोड़ियो। हेठां जेके लुचा लुचा पैदा थिया आहिनि तोड़े रहिया। अल्हम्दुलिल्लाह असांखे हर दरगाह सां मोहब्बत आहे, हर दरगाह सां मोहब्बत आहे। हाणे उहो नारो हणो हणो, कहिड़ो नारो, कहिड़ो नारो, कहिड़ो नारो। हैदर 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 हैदर। अजीज दोस्तों संदन इरादो हुयो त कुछ न कुछ बयान कबो, पर तव्हां ॾिसो पिया साम्हूं तकलीफ़ थी वई आहे, डॉक्टरनि जी मनो बि आहे, उनजे करे बस सिर्फ़ दुआ थींदी इंशाअल्लाह ताला। इन दुआ सां ई तव्हां सां सभिनी जा बेड़ा पार थींदा। अवां बि दुआ घुरदा रहो, अल्लाह ताला खेनि कामिल शफ़ा तंदुरुस्ती सेहत गुज़री हयाती अता फरमाए।